कैसी प्रभु तूने कायनात बांधी। कायनात माने ही संसार, कायनात माने संसार। ये कनात न समझो, ये कनात भी कहीं बधी आ न तड़ी बीठी आ। ये संसार के भी कहीं बधो आ तड़ी संसार बीठो आ, है न। तो भगवान जोड़ियों ठाहे तो जंहिंजो जैसा लिखियो तई उन्हें जो नसीब उन्हें सा उन्हें की गुजारणो आ गड। खिलंदे खिलंदे गुजारे, खुशी खुशी में ही जीवन गुजारे ऐं जिंदगी जो हिकु हिकु ॾींहुं मोहब्बत में प्यार में सिक में गुजारे। कभी भी गुस्से में नफरत में न, सदाई प्यार सदाई खिल सदाई प्रेम। असां चवंदा आहियूं चेहरे ते हमेशा 10 वॼी 10 मिनट ठाहियो। स्माइल प्लीज, मुस्कुराइंदा रहो। आपकी मुस्कुराहट में लक्ष्मी जी का निवास है। बोलो हाँ। कैसी प्रभु तूने कायनात बांधी, एक दिन के साथ एक रात बांधी, साथ साथ बांधी। कैसी प्रभु तूने कायनात बांधी, हाँ कैसी प्रभु कायनात बांधी। कैसे प्रभु तूने कायनात बांधी, एक दिन के साथ एक रात बांधी, साथ साथ बांधी। कैसे प्रभु तूने कभी थकते नहीं हैं ये घोड़े, ये जो सूरज के रथ में तूने जोड़े। कभी थकते नहीं हैं ये घोड़े, ये जो सूरज के रथ में तूने जोड़े। ब्याहन रजनी चला चांद दूल्हा सजा, ब्याहन रजनी चला चांद दूल्हा सजा। संग चंद्रमा के तारों की बारात बांधी। कैसी प्रभु तूने कायनात बांधी, कैसी प्रभु तूने कायनात बांधी। एक दिन के साथ एक रात बांधी, साथ साथ बांधी। कैसी प्रभु तूने पंछी जलचरिया जंतु चौपाए, तूने सबके हैं जोड़े बनाए। पंछी जलचरिया जंतु चौपाए, तूने सबके हैं जोड़े बनाए। केड़ा केड़ा जोड़ा भगवान ठाया। असां जेको गायूं था उनखे छा चइबो आहे? असां जेको गायूं था गीत उनखे छा चइबो आहे? राग। राग संग रागनी, राग संग रागनी, नाग संग नागनी। उन्हनि जीवन जो भी ॾाढो प्यार हूंदो तो पाण में, पति पत्नी जो हिक ॿिए सां अटूट प्यार हूंदो तो। चाहे उहे कहिड़ा भी जानवर हुजन, जीव जंतु हुजन, पशु हुजन, पक्षी हुजन। असां हिक संत मित्र जे घर मिलण वियासीं, उनजे अखियुनि में पाणी हो। ॾाढा संत प्यारा बुजुर्ग हुया। मां चयोमांसि बाबा छो तव्हां उदास लॻा पिया आहियो? तव्हां सदाई खिलंदा रहंदा आहियो, तव्हां मुस्कुराईंदा रहंदा आहियो। तव्हां संतन के ॾिसी करे त असां जीव भी
खिलंदा ख़ुशि रहंदा आहियूं। छो अॼु तव्हांजो उदास चेहरो, अखियुनि में पाणी छो बाबा? चयो मुंहिंजे कमरे में हिकु चिड़िया ऐं हिकु झिरक रहंदा हुया। झिरक ऐं झिरकी रहंदा हुया। गर्मियुनि जो टाइम आहे, पंखो हलियो त उन में झिरकी कटिजी वई, ओॾी महिल ई किरी पई, मरी वई। त उहो जेको झिरक आहे उहो मां ॾिसां थो 2-3 ॾींहंनि खां बिल्कुलु उदास वेठो आहे। उहो बार बार चूं 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 करे थो, हेॾे होॾे घुमे थो, पर उहा उनखे नज़र नथी अचे। त वीचारो वेगाणो थी वियो ॾाढो। त उहो ई मूंखे दुख थो थिए भई इन्हनि जो जोड़ो टुटी पियो। भॻवानु अहिड़ो प्रेम अटूट ठाहियो आहे, अहिड़ी सिक ठाही आहे, हिकु जेको नातो ठाहियो आहे पति पत्नीअ जो। सभिनी जा भॻवान जोड़ा बणाया आहिनि ऐं उन्हनि सभिनी खे प्रेम हूंदो आहे। पहिरियों थींदो आहे शुरूआत में, कंहिं महिल तू में थींदी आहे, कंहिं महिल कोई छोटो मोटो ॻाल्हि ते झगड़ा बि थींदा आहिनि, कंहिं महिल लड़ाई बि थींदी आहे, कंहिं महिल हिक ॿिए सां उहे बहस बि कंदा आहिनि। पर धीरे 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 पति पत्नीअ जो अहिड़ो नातो आहे कि उहो हिकु प्रेम जुड़ी अहिड़ो थी वेंदो आहे कि उहो ॿई हिक ॿिए जे सुभाउ खे सम्झी वेंदा आहिनि। पोइ जॾहिं सम्झी वेंदा आहिनि त पोइ ॿई हिकु थी वेंदा आहिनि। आहिनि त अधु अधु शरीर, पर उन्हनि जो तन मिलंदो आहे, उन खां पोइ मन जॾहिं मिली वेंदो आहे त आत्मा बि ॿिन्ही जी हिकु थी वेंदी। संत चवनि था राग संग रागनी, नाग संग नागनी, राग संग रागनी, नाग संग नागनी। संग स्त्री के पुरुषों की जात बांधी, कैसी प्रभु तूने कायनात बांधी। तू है सबका पीता, तू ही मात है, जो समझ में ना आए तू वो बात है। सबका पिता तू ही बात है, जो समझ में ना आए तू वो बात है। 100 की एक बात है, 100 की एक बात है, वो तेरी क्या बात है, तेरी क्या बात है। 100 की एक बात है, तेरी क्या बात है। तूने हर बात के संग एक बात बांधी। ऐसी प्रभु तूने कायनात बांधी। एक दिन के साथ एक रात बांधी, साथ साथ बांधी। ऐसी प्रभु तूने। लेडीज कंपार्टमेंट हुयो त उन में सभु लेडीज़ हुयूं, पाण में ॻाल्हाइनि पियूं त हिक ॿिए खे उमिरि ॿुधाइनि पियूं, जंहिंजी जेतिरी हूंदी आहे उन खां 10-20-15 साल घटि ॿुधाईंदियूं आहिनि। ऐं ॿाहिरि वेंदियूं आहिनि असांजियूं माताऊं भेनर त स्वाभाविक आहे, ॿाहिरि वेंदियूं आहिनि त ॾाढो सुंदर सजी धजी संवरी वेंदियूं आहिनि, सुठे में सुठा जेके वस्त्र हूंदा उहे धारण करे वेंदियूं, त स्वाभाविक बि उमिरि खां थोड़ियूं नंढियूं लॻंदियूं आहिनि। त कुझु भेनर असांजियूं वेठियूं हुयूं ट्रेन में, उहो लेडीज़ कंपार्टमेंट ई हुयो। सभु पाण में ॻाल्हाइनि पियूं, हिक ॿिए में हाल अहवाल ॾियनि पियूं। लॻभॻि 50 सालें जी हिकु दादी हुई। उन खां पुछऊं तुंहिंजी उमिरि घणी आहे? त उन चयो मां त 30-32 हूंदी, 30-32 थींदी। ॿी उन जे पासे में जेका उन जी सहेली वधीक ॾाढो सिक प्रेम पई ॾेखारेसि, उन खां वरी पुछऊं तुंहिंजी घणी उमिरि आहे? त उन जी 40 खनि हुई, चए पई 26-27 थींदी, 26-27। सभिनी ईअं पंहिंजी पंहिंजी उमिरि 10-20-15 घटि ॿुधायो। हिकु स्टूडेंट हुई कॉलेज जी, मथी उनखे बर्थ मिली, अचानक ट्रेन जी ब्रेक लॻी त उहा मथी सीट तां ठका हेठि अची किरी। उन खां पुछूं बेटा तुंहिंजी घणी उमिरि आहे? चई मां हाणे ॼाई आहियां।
तव्हां जॾहिं सभु 20-20 साल ॿुधायो थियो, घटि मां आहियां ई 20 साले जी, त मां वरी छा ॿुधायां, मां ॼाई हाणे आहियां। न भाई कृष्ण, भगवान पंहिंजनि भक्तनि जा कार्य करण ईंदा आहिनि। अनेक भक्तनि जा भगवान कार्य कया, अनेक भक्तनि जा। उन्हनि भक्तनि जो तव्हांखे अनेक अनेक साखियूं असां ॿुधायूं जेके भगत माल में लिखियल आहिनि। उनमें हिकु साखी त्रिलोचन भक्त जी आहे। भक्त त्रिलोचन एड़ो प्यारो भक्त थियो आहे भगवान जो कि वो रोज पंहिंजे घर में भंडारो कंदो हो। संत साध संगत ईंदी हुई, सभई भंडारो खाईंदा हुया। उन त्रिलोचन भक्त खे पंहिंजियूं गायूं हुयूं, पंहिंजी खेती बाड़ी हुई, पर जेको भी उन वटि जेको भी हुयो उहो सभु संतनि जी सेवा में, संगत जी सेवा में लॻाईंदो हो। ऐं रोज उन जो नियम हो, घर में रोज सत्संग कंदो हुयो। उन पंहिंजे घर खे ई भगवान जो मंदिर ठाहे छॾियो। त जेका भी संगत ईंदी उन्हनि जी सेवा थींदी, ऐं जेके भी संत जन ईंदा उन्हनि जी त ॾाढी सेवा कंदो हुयो। उन जी धर्म पत्नी भी ॿई मिली सेवा कंदा हुया। सेवा कंदी कंदी कंदे काफ़ी वक्त गुजरी वियो। भंडारा रोज हलन, रोज सेवा थी, रोज संगत अची, रोज संत अचन। एक बार छा थियो कि त्रिलोचन भक्त जे घर जेको नौकर नौकरी कंदो, उहो नौकर हली वियो काॾे। हाणे ॿियो कोई नौकर मिले न पियो। हिकु त हिननि वटि कमु सॼो ॾींहुं हूंदो हुयो, नौकर कोई मिले ई न, नौकर कोई मिले ई न। काफ़ी ॾींहं भक्त त्रिलोचन जी धर्म पत्नी एॾी सेवा करणी पई, एॾी सेवा। हिकु त घर गृहस्थी, सॼो घर जो कमु, वरी संतनि जी सेवा, संगत जी सेवा। त ॾाढो वीचारी उहा माता थकी पई, त्रिलोचन जी धर्म पत्नी ॾाढो थकी पई, ॾाढो थकी पई। त हिकु ॾींहुं थकी करे भगवान खे चवण लॻी, प्रभु असां रोज तुंहिंजी भक्ति था कयूं, तुंहिंजी सेवा में लॻल आहियूं, रोज तुंहिंजी मिठड़ी प्यारी जेका संगत थी अचे उन जी सेवा था कयूं, ऐं रोज केतिरा ई संत महात्मा साधु अचनि था, उन्हनि खे भोजन भंडारो थो थिए, उन्हनि जी सेवा अलॻि था कयूं। प्रभु त केॾा ॾींहं थी विया आहिनि, हिकु नौकर, उहो नौकर बि भॼी विया। प्रभु तव्हां असांखे पुत्र संतान भी न ॾिनी आहे। त्रिलोचन भक्त खे पुत्र संतान न हुई। प्रभु एॾी सेवा करण, एॾो सत्संग करण, एॾो सिमरन करण, उन मां कहिड़ो असांखे फल मिलियो आहे? हे मुंहिंजा मालिक, तुंहिंजी बंदगीअ मां, तुंहिंजी भक्तिअ मां असांखे छा मिलियो आहे? ईअं चई करे अखियुनि में पाणी अची वियुसि। त साध संगत जी, भगवान कंहिंजी अखियुनि जो पाणी न सही सघंदा आहिनि। एतिरे में त्रिलोचन भक्त अची वियो। उन ॿुधी वरितो कि मुंहिंजी धर्म पत्नी, मुंहिंजी घरवारी, मुंहिंजी स्त्री प्रभुअ खे, भगवान खे छा थी चवे। जॾहिं ॿुधी वरितई त उनखे ॾाढो गुस्सो आयो। चयसि तूं हरिअ खे, नारायण खे छा थी चवे? गुरु ग्रंथ साहिब में इहा बाणी लिखियल अथव, तव्हां कॾहिं पढ़ी हूंदी। त्रिलोचन भक्त जी बाणी अथव। त्रिलोचन भक्त चए थो, नारायण निंदस काहे भूली गंवारी। अरे गंवार पंहिंजी धर्म पत्नीअ खे दड़को थो ॾे, डांटे थो उनखे, भी नारायण की छो थी ॻाल्हाए? नारायण निंदस काहे भूली गंवारी, दुकृत सुकृत थारो करमुरी। अरे
जेको भी संसार में थे तो भलो या बुरो, वो असांजे कर्मनि जो फल असां खे तो मिले, उन में भगवान जो कहिड़ो दोष आहे? तूं भगवान खे छो थी चवें? भगवान को घुरे तो भक्ति घुर, नाम जो दान घुर। भगवान खे छो थी चएं कि भगवान तूं मूंखे हिन ॾिनो आहे, भगवान तूं मूंखे हुन ॾिनो आहे? जेको असांजो कर्म आहे मिलियो आहे, जेको न मिलियो आहे उहो असांजे नसीब में न आहे, न मिलियो आहे। पर न, काथे मन खे ईंदी आहे राहत शांति, काथे ईंदी आहे? असां ख़ुदि चवंदा न आहियूं भगवान खे, थोरी थोरी ॻाल्हि भगवान खे चवंदा आहियूं। तूं वीचारी पतीअ जे डांटण ते चुप थी वई, पर उनजे मन खे चैन न आयो। जंहिंजे मन खे कोई दुख हूंदो आहे न, उनखे पोइ केॾो बि ज्ञान ॿुधाए, कथा ॿुधाए, सत्संग ॿुधाए, उनजे मन खे उन लॻंदो। पहिरियों उनजो उहो दुख दूर थिए, पहिरियों उनजो जेको बि कष्ट आहे दूर थिए, पोइ सत्संग कथा भजन नाम उहे ॾाढो आनंद ॾींदा आहिनि। त हुन वीचारीअ जो संशय दूर न थियो, उनजी शंका दूर न थी। उहा त भगवान खे पोइ जोर सां न पई ॻाल्हाए, मन में पई ॻाल्हाए। हा हिन त सॼो भगवान ईअं करे करे हली वई, सुम्ही पई वञी। सुबुह जो उथी त्रिलोचन भक्त त ॿाहिरि वियो पंहिंजे खेतनि ते, ऐं वरी हिनखे तयारी करणी ही संत लाइ। पर अॼु ॾाढो मन ख़राबु, ॾाढो मन ख़राबु। भक्त त्रिलोचन खेती बाड़ीअ ॾे हली वियो, ऐं संत जन जे अचण जो टाइम थींदो हुयो, संगत जे अचण जो टाइम थींदो, हिनखे सभु तयारी करणी पवंदी हुई। अॼु पुॼेस ई न पियो, उथी ई न पई, तयारी न पई करे, सोचे पई कीअं कयां कीअं कयां, पुॼे ई नथो कमु। वरी उहा ई ॻाल्हि यादि पई अचेसि, वरी भॻवान खे घटि वधि ॻाल्हाइण लॻी। एतिरे में ॿाहिरि कंहिं होको ॾिनो कि भाई नौकर जी ज़रूरत आहे छा, कंहिंखे नौकर खपे छा? अॻे ईअं गांवनि में होका ॾींदा हुया, कोई कारीगर ईंदो न त ईअं होको ॾींदा, भई काम है बढ़ई का। अॻे असां वटि चकर बाटा में ई घुमंदा हुया। नौकरीअ लाइ होको पियो ॾे, पढ़ो पियो ॾे। अरे भाई कंहिंखे नौकर जी ज़रूरत आहे छा? अम्मा ॿाहिरि निकिरी आई। हा हा हेॾिया 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 हेॾिया। अरे एॾा ॾींहं थी विया नौकर मिले ई नथो, अचु अचु हलिया। जीअं असांजी माताउनि भेनरुनि खे कम वारी माईअ जी सख़्तु ज़रूरत हूंदी आहे, उहा न मिलेनि त पोइ ॾिसो हालत उन्हनि जी। ऐं मिली वञनि त पोइ ईअं लॻंदो न भाई बसि, न कॾहिं ससु खे ईअं चांहि ठाहे न ॾिनी हूंदऊं, पर उहो कम वारी माईअ खे पहिरियों चांहि ईअं, ऐं उहा बि सुठी, ख़राबु ठाहे ॾिनईसि त सुभाणे न ईंदसि। ऐं सुठे में सुठा कपिड़ा उनखे, तनख़्वाह बि ईअं कि हर महीने जी उनजी वधंदी वेंदी 20-25% हर महीने। भले उहो वॾनि खे बि न ॿुधाईंदी, चुपचाप उनखे तनख़्वाह वधाए ॾींदी। ऐं हूअं काथे दान पुञ करणो हुजे उहो न पुॼंदो, पर हाणे कम वारी माई वधाइणी आहे, वधाइणी आहे, ॾे बाबा। कंहिं महिल उनखे एडवांस खपे, उहो एडवांस ॾेई छॾींदसि, चवंदसि तूं भले जॾहिं बि ॾिजांइ, पर ईअं न सोचिजांइ कि भई एडवांस तोखे ॾिनो आहे त हाणे न अचां। तूं पंहिंजी तनख़्वाह वठंदी रहिजांइ, हे जेके वठे थी उहे तूं भले पाण वटि रखजांइ, पर कमु अचणु बंदि न कजांइ। एॾो ख़्यालु। अॼु अम्मा ख़ुशि थी वई, अरे नौकर मिले थो, वाह वाह। भॻवान खे पई ॻाल्हायां, भॻवान मोकिले छॾियो आहे। चयसि पुट छा नालो अथई? बचड़ा छा नालो अथई? ॾाढो सुंदर सुहिणो बालक हुयो। चयसि नालो त मुरारी आहे। हे मुरारी न सम्झिजो मोटवानी। चयसि नालो त मुरारी आहे। चयसि मुरारी अॻिते सरनेम छा अथई? मोटवानी अथई छा? चई न अंतर्यामी। छा सरनेम अथसि? अंतर्यामी। अरे मुरारी अंतर्यामी सरनेम थींदो आहे छा? चई आहे न सरनेम, मुंहिंजो अंतर्यामी सरनेम आहे। अच्छा हलिया हलिया बेटा हलिया, पहिरियों ॾिसी वठि कमु छा छा करिणो आहे। हिते कुझु संत ईंदा आहिनि, संगत ईंदी आहे, उन्हनि खे रोज़ु भोजन खाराइणो आहे, हितां जी साफ़ सफ़ाई करणी आहे, ऐं खेतीअ ते बि वञिणो आहे संत मुंहिंजे पतीअ सां गॾु।
उते ऐं गायन जी भी सेवा करनी आहे। जेके छीणा थींदा आहिनि उहे छीणा थपणा पवंदा। रोज़ संतन जे लाइ भंडारो ठाहिणो पवंदे, संतन खे खाराइणो पवंदे। उन खां पोइ जंहिंमहिल तोखे अगरि टाइम आख़िरीअ में मिले त थोरा मूंखे जोर ॾिजांइ राति जो। चइस हा अम्मा ॾींदुमि। चई ॿुधाए तूं तनख़्वाह घणी वठंदी? चई तनख़्वाह त मां कंहिंखो बि न वठंदो आहियां। चई अच्छा हीअ त कहिड़ो नौकर थो मिले, कमाल आहे, तनख़्वाह न वठंदो आहे? चई न न तनख़्वाह अॼु ताईं मां कंहिंखो बि न वरिती आहे। जंहिं वटि बि नौकरी कई आहे उन्हनि खां हिकु बि पैसो न वरितो आहे। जंहिंजा बि कम कया आहिनि उन्हनि खां कुझु न वरितो आहे, बल्कि उन्हनि खे ॾींदो आहियां, वठंदो कंहिंखो न आहियां। देदा दे लहंदे थक पाए। चई अच्छा पंहिंजो आई कार्ड ॾेखार। चई आई कार्ड त कोन्हे। अच्छा पंहिंजो अनुभव ॿुधाए, काथे काथे कमु कयो अथई? जीअं असां नौकर खां पुछंदा आहियूं न, एक्सपीरियंस ॿुधाए, तूं काथे काथे कमु कयो आहे उहो ॿुधाए। जीअं हिकु नौकर होटल में आयो नौकरी वठण, त होटल वारे सेठ उन खां पुछो तूं काथे कमु कयो अथई, एक्सपीरियंस ॿुधाए। त चईसि मां बम्बईअ जे ताज होटल में कमु कयो आहे। ताज होटल त नालो ॿुधो अथव न? चइसि मां ताज होटल में कमु करे चुको आहियां। त होटल वारो सेठ पुछेसि तो सबूत ॾेखार। कहिड़ो सबूत आहे कि तूं ताज होटल में, एॾो वॾो बम्बईअ जो मशहूरु होटल, उन में तूं कमु कयो आहे? चई हा। चई सबूत ॾेखार। चांदीअ जा 2 चमचा कढी ॾेखारियसि कीधे मां, उन ते लिखियल ताज होटल। हे ॾिस सबूत। करन कुल जा सब काज, कृपा वारी नजर निहारे। संत करन कुल जा सब काज, कृपा वारी नजर निहारे। कृपा वारी नजर निहारे। कृपा वारी नजर निहारे। छडन दीनता दूर निवारे। आह दूर निवारे। ओ दूर निवारे। देखारी अखे कन महाराज। कृपा वारी नजर निहारे। संत करन कुल जा सब काज। कृपा वारी नजर निहारे। कृपा वारी नजर निहारे। छडन राम जो रंगड़ो चाड़े। रंगड़ो चाड़े। आह रंगड़ो चाड़े। रखन शिशन जी हित हुत लाज। कृपा वारी नजर निहारे। आह कृपा वारी नजर निहारे।
कृपावारी नजर निहारे कृपावारी नजर निहारे शनन शिशन जी विपदा टारे कठिन शिशन जी विपदा टारे विपदा टारे विपदा टारे सब विपदा टारे विपदा टारे पार समुद्र का करन जहाज पार समुद्र का करन जहाज कृपावारी नजर निहारे कृपावारी नजर निहारे आह कृपावारी नजर निहारे कृपावारी नजर निहारे कहते हूँ ये संत सबाजा कहते हुए है संत सबाजा दीन दयाल गरीब निवाजा दीन दयालु गरीब निवाजा गरीब निवाजा गरीब निवाजा गरीब निवाजा गरीब निवाजा मिट्टी मंझा से कन पुखराज मिट्टिया मंझा से कन पुखराज कृपावारी नजर निहारे कृपावारी नजर निहारे आह कृपावारी नजर निहारे कृपावारी नजर निहारे संत करन कुल जा सब काज संत करन कुल जा सब काज कृपावारी नजर निहारे कृपावारी नजर निहारे ओ कृपावारी नजर निहारे कृपावारी नजर निहारे आह कृपावारी नजर निहारे कृपावारी नजर निहारे कृपावारी नजर निहारे कृपावारी